अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टेबल टॉक सां गॾु मां आहियां सौराब सूमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अली गुलमल्ला सौराब सूमरो ऑफिशियल यूट्यूब चैनल। अॼु असां उन वाक़े ते ॻाल्हाईंदासीं जेको तलहार में कुझु ॾींहं अॻु पेश आयो, जेको झेड़ो थी पियो, लठनि जो, मुकुनि जो, लतुनि जो वसकारो थी पियो। उहो कहिड़ी ॻाल्हि ते झेड़ो थियो हुयो, उन जा कुझु फुटेजिस सोशल मीडिया ते ॾाढो वायरल थी विया आहिनि। अचो तव्हांखे पहिरियां उन जा फुटेजिस ॾेखारियूं, उनखां पोइ इन ते ॻाल्हायूं था। जी नाज़रीन, अवां ॾिठो त शहर में कहिड़ी हालत थी वई हुई ऐं ईअं लॻे पियो त ॼण को शहर फतह करणु आई आहे का फ़ौज ऐं उनखे बचाइण जे लाइ शहरी निकिरी आया आहिनि, पर अहिड़ी का ॻाल्हि न हुई। संबोसे ते झेड़ो हुयो सिर्फ़ु, त संबोसे उन को महांगो ॾिनो, ₹2 महांगो ॾियण जे करे उन ते झेड़ो थी पियो ऐं ॿिनि बिरादरियुनि जे विच में झेड़ो थी पियो। त अॼु असां वटि हिकिड़ो मोज़िज़ महिमान आयल आहे जेको उते बीठो हुयो, अखियुनि ॾिठो शाहिद आहे। उनखां पुछूं था त इहो झेड़ो कीअं शुरू थियो ऐं पोइ कीअं ख़तमु थियो, घणा माण्हू ज़ख़्मी थिया ऐं तव्हां उते छा पिया कयो। जी त साईं, तव्हां हिकु मोज़िज़ शख़्सियत आहियो उन शहर तलहार जी, त तव्हां छा ॾिठो? सही, दरअसल आउं इहो मसइलो ईअं ॿुधाईंदुसि त आउं अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। आउं उतां जो हिकिड़ो मोज़िज़ शहरी आहियां, बल्कि शहर जी भर में मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ॻोठु आहे। आउं उते पकोड़ा वठां पियो ऐं हू दोस्त जॾहिं आयो, उन अची संबोसो तलब कयो। जॾहिं त संबोसो आम जेको आहे उहो ₹5 में उते हली रहियो आहे तलहार में। जॾहिं त हुन ₹70 उनजी जॾहिं घुर कई, उन ते इहो झेड़ो थी पियो त ॿियनि खे ₹5 अव्हां ॾियो पिया संबोसा ऐं मूंखे ₹70। ऐं उन ते जॾहिं झेड़ो वधियो ऐं उहो जेको दुकानु आहे उतां जो मोज़िज़ चेयरमैन साहिबु आहे, उहो बि असांजो दोस्त आहे पहिरीं प्यारो। उहो दुकानु उतां जो आहे, त हकीलाल जी रोज़ी हर हिकु माण्हू खे करणु घुरिजे। असल में मिठाई जो दुकानु आहे। साईं, अर्ज़ु इहो थियो त उन तां झेड़ो वधियो। क़ौमूं तमामु जेको आहे सो तेज़ तरार क़ौमूं हुयूं। हाणे पंहिंजूं ज़ातूं, क़ौम त हिकिड़ी आहे पंहिंजी सभिनी जी, ज़ातूं जेको आहे सो ऐं उहे ॾाढियूं ज़ातियूं हुयूं, पाण में उन्हनि जी लठबाज़ी थी। पर साईं, तव्हां वीडियो बि ॾेखारे चुका आहियो, आउं छा ॿुधायां। आउं मोज़िज़ माण्हू आहियां। जॾहिं आउं विच में आयुसि, यकीन कयो त मूंखे ईअं लॻो को ही अर्तुगुल ड्रामो हली रहियो आहे। जंग जो मैदान आहे, घमसान जी जंग आहे, या ही जेको आहे सो का बॉलीवुड हॉलीवुड जी फिल्म आहे जंहिंमें ही शूटिंग थी रही आहे। सॼो शहर हिकिड़े क़िस्म जी खाना जंगी थी रही हुई, सॼो शहर। साईं, उते आउं छा ॿुधायां, आउं कुल्हे ते जेके अजरक खणी आयो हुउसि उहो मुंहिंजो को खसे वियो, गुम थी वियो उते। ऐं पटको ॿधल हो, उहो किरी पियो। ऐं उन ॻोल्हा में चश्मो मुंहिंजो रिबिन जो नओं चश्मो हुयो, उहो उते हलियो वियो। साईं, ₹2 जी ॻाल्हि ते एॾो झेड़ो थी पियो, तमामु वॾो झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें तक़रीबन 4 जेकी ज़ातूं आहिनि उहे उन्हनि जा पाण में टकराव थी विया। ॿुधो साईं, 4 ज़ातुनि जा पाण में टकराव थी विया, जंहिंमें जेकी मीडिया थी ॿुधाए पई। साईं, मीडिया खे आउं ॿुधाईंदो हलां, अव्हां जेके अंग था ॿुधायो उहो अंग आहे 15, जॾहिं त 150 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं अखियुनि ॾिठो शायदि आहियां पाण गणिया आहिनि छा बि? साईं, मां छा ॿुधायां, अवी वीडियो में हाणे तव्हां अवी रिवर्स करे ॾिसो त उन वीडियो में गॾु जेको आहे, गॾा गाॾी वारो मौजूदु बीठो आहे। जॾहिं उते माण्हू भॼनि था त गॾो हींगी थो, गॾो हींगी करे रड़ियूं थो करे, यार मूंखे धक न हणो, मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे, मूंखे छो था धक हणो। हुननि कंहिं जानवर खे न बख़्शियो साईं, हुननि कंहिं जेको आहे सो कुकड़, कंहिं कबूतर, कंहिं परिंदे खे न बख़्शियो, कंहिं धूणी वण टेबल कुर्सियुनि खे न बख़्शियो आहे, सिर सिरोटा सभिनी खे न बख़्शियो। लठनि जो वसकारो बि ॾिठोसीं असां। साईं, आउं इहो छा थो थिए साईं, दुनिया अलाए किथे पहुती आहे वञी, 5G 6G टेक्नोलॉजी पई अचे ऐं दुनिया अञा अलाए कहिड़ा कहिड़ा तजुर्बा थी करे, असां अञा संबोसे ते ₹2 जी ॻाल्हि ते झेड़ा था कयूं। बसि साईं, मूंखे भुजा ॾियो, मूंखे धक हणो। मां मोज़िज़ माण्हू आहियां, मां किनो आहियां, मां वॾो बेकार माण्हू आहियां, मूंखे धक हणो, मूंखे विढ़ो, मूंखे कुटियो, मूंखे लठियूं हणो, बंदूक हणो। तव्हांजो कहिड़ो ॾोह? साईं, आउं ॾोही आहियां, आउं ॾोही आहियां, आउं कई ॾोह कया आहिनि। आउं छो मौजूदु हुउसि उते, आउं अखियुनि ॾिठो शायदि छो हुयुसि, आउं छो उते आयो साईं, पकोड़ा वठां पियो। आउं इहो संबोसे वारो झेड़ो सम्झाइण जी कोशिशि न कई, छॾाइण जी कोशिशि न कई। आउं छॾायो साईं, मूंखे धकाया विया आहिनि, मूंखे नक में ठोंशाया विया आहिनि, मूंखे सिरोटो हयो वियो आहे जो आउं हीअं न थियां
त सिरोटो मुंहिंजो कंधु खणी वञे। आउं परेशान थी करे आख़िर हिकिड़ी रेड़ीअ जे हेठां लिकी वेही रहियुसि ऐं उते कुतो मौजूदु हुओ। कुते खे लत हणी करे उते मौजूदु थियुमि। पाण वेही रहियुमि। कुते चयो तूं वेही, इंसान तुंहिंजे कढण मां बची वेंदुसि। कुतो भॼी वियो, आउं वेठो आहियां। यार असां काॾे था वञूं पिया? तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते हिन वक़्तु छा हली पूरी दुनिया ॾिसी रही आहे साईं। सोशल मीडिया सिर्फ़ु को तलहार बदीन में या सिंध में न हलंदी आहे न, सही पूरी दुनिया में कहिड़ो पैगाम थो वञे त असां सिंधी माना संबोसे जी ॻाल्हि ते एॾी माना खूनरेज़ी। साईं आउं त संबोसे जी बि इहो त आउं अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। कल्ह जो वाक़ियो आहे। अवां ॾिसो पिया त सोशल मीडिया ते छा पियो हले, सिर्फ़ु गारियूं पियूं हलनि। सोशल मीडिया ते आउं ॾिसी नथो सघां, आउं नियाणियुनि सां ॾिसी नथो सघां। आउं पाण ॿारनि बचनि जो मालिक आहियां, 3 ज़ालूं आहिनि साईं। मां उहे ॻाल्हियूं नथो ॾिसी सघां जेके सोशल मीडिया ते औरतूं थियूं कनि ऐं छोकिरा वेही था कनि। अहिड़े क़िस्म जूं गारियूं पिया ॾियनि सोशल मीडिया ते। आउं अर्ज़ु कंदुमि जेके असांजे FI वारा आहिनि उहे किथे आहिनि? उहे किथे आहिनि? हिननि खे बंदि करायो बाबा, हिननि खे बंदि करायो। पुलिस छा पई करे साईं उते? पुलिस बेवस थी वई साईं। तमाशो ॾिसे पई। पुलिस जा नौजवान टोटल 7 हुया। जॾहिं जिते शहर पूरो अव्हां उते हुजो आहे त अवी भॼी वञो आहे, अवी छपरनि ते चढ़ी वञो आहे। अॼु बि मां तव्हांखे ॾेखारियां, हिकिड़ो उन में हिकिड़ो ॿियो वीडियो बि आयो त जेको छोकिरो प्राइवेट तौरु हिकिड़ी भरे पियो त गाबो चढ़ी वियो आहे छत ते। गाबो छत ते चढ़ी वियो आहे, दुकान जे छपर मां किरियो आहे भओ मों। त हले असांखे मारींदा, हले छा आहे? आउं परेशान थी वियो आहियां। यार असांखे बम हणो, असांखे मारियो, असांखे धक हणो। हे कहिड़े क़िस्म जा तव्हां झेड़ा करे रहिया आहियो? माना झेड़ो सॼो संबोसे ते हुयो। मूंखे लॻे थो इहो संबोसे जो जेको शेप आहे उहो बि ट्रिकुंडो आहे ऐं इल्मुनाती वारनि जी का साज़िश आहे इहा जेका सिंधियुनि खे पाण में विढ़ाए थी। साईं सम्झ में नथो अचे। सोराब साईं यकीन कयो, आउं अॼु ताईं निंड न कई आहे। आउं इहो वाक़ियो अहिड़ो छिरकाईंदड़ वाक़ियो आहे जो मूंखे ईअं लॻे थो ॼाण सिरोटो लॻो आउं हीअं बचां थो ऐं मूंखे नक में ठोसो थो लॻे। न पोइ उन्हनि माण्हुनि खे केरु सम्झाईंदो आख़िर त जेके इहे थोरी ॻाल्हि ते एॾो विढ़ी था पवनि? तव्हां बि न सम्झाईंदा, मोज़ शहरी आहियो। यकीन कयो पूरी सिंध जेकी आहे हिन वाक़े में बाक़ाइदे सभिनी खे जेको आहे ॾुखु थियो आहे, दिली रंज थियो आहे। सभिनी असांजा दोस्त पूरी सिंध में मौजूदु आहिनि। उहे असां सां राब्तो पिया कनि, असीं उन्हनि सां पिया राब्तो कयूं। असीं ॿुधायूं पिया त असीं मां मौजूदु हुसां उते जॾहिं त उन्हनि खे ॿुधायूं पिया त हीउ संबोसे ते झेड़ो थियो आहे। त वॾी हैरत पई अचे। ॿाहिरि असांजा नौजवान जेके इंजीनियर डॉक्टर कमु पिया कनि उहे चवनि पिया साईं ॿुधायो हीउ छा थी रहियो आहे? संबोसे ते एतिरो झेड़ो? हा, कहिड़ी हालत लॻी पई आहे। माना इन्हनि माण्हुनि खे सम्झाइण मूंखे लॻे थो त असां वटि तालीम जी घटिताई आहे, इन जे करे शऊर न आहे। तमामु घणी चांहि ते मौजूदु आहिनि। किरोना जो हले थो पियो, पोइ बि चांहि ते किरिया पिया आहिनि। संबोसे ते झेड़ो कंदा, चांहि ते अॻे ॾींहं ते झेड़ो थियो आहे त जेको बदीन में चांहि ते विढ़िया आहिनि। चांहि ते विढ़िया आहिनि, उहो बि चकर ₹2 जो हले 3 जो चकर। तव्हां पोइ पकोड़ा वता उहे या न? पकोड़ा हले खाली हलिया विया साईं। उहे किरी पिया किथे? उहे आउं ॻोल्हण जी कोशिशि कई पर माण्हुनि कंहिं मुक हईं, कंहिं धक हईं, ऐं छॾाइण जी चकर। पोइ राति जो छा खाधो वञी तव्हां? राति जो बसि अंब पिया हुया पुराणा या पाल ताज़ा कयासीं, उहे वञी करे खाधासीं। सोराब साईं। आउं परेशान थी वियो आहियां। आउं इहो अर्ज़ु कंदुसि त ॿेली असांखे ॿधायो, असांखे थाणनि में मोकिलियो, असांखे जेल में मोकिलियो। यार आउं ॻाल्हाए नथो सघां। हीउ कहिड़ो मुआशिरो हली रहियो आहे? संबोसे ते एतिरो झेड़ो? जी नाज़रीन, जीअं तव्हां ॾिठो त संबोसे जी ॻाल्हि ते एतिरो झेड़ो थी पियो आहे ऐं जॾहिं त जेको सिंध जे हक़नि ते जेतिरा धाड़ा था लॻनि त सिंध खे महरूम कयो थो वञे जिन शयुनि खां, उन्हनि ते असांजा जेके माण्हू आहिनि सिंधी माण्हू उहे कोन था विढ़नि, ईअं उथी करे नथा जाॻनि। ऐं थोरी संबोसे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ₹2 जे करे महांगा ॾिए पियो त महांगाई ॾिसो तव्हां केतिरी आहे। जो ग़रीब माण्हू जे करे ₹2 वधीक थो वठे समोसे जा, त उन ते कहिड़ी जेको आहे क़यामत अची वेंदी, कहिड़ो हू करोड़पति थी वेंदो उन मां तव्हांजे हुन मां। माना माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां त सम्झाइण जी घणी कोशिशि कयूं था माण्हुनि खे त बाबा पंहिंजे हक़नि खे सुञाणो, पंहिंजे नंगनि खे सुञाणो, पंहिंजे नंगनि जी ऐं दंगनि जी हिफ़ाज़त कयो। तव्हांखे झेड़ो करिणो ई आहे त सिंध जे हक़नि लाइ विढ़ो। सिंध खे कहिड़ो महरूम रखियो थो वञे हर शइ जे लाइ, उते तव्हां विढ़ो कोन था। ऐं संबोसे जी ॻाल्हि ते तव्हां एॾी खूनरेज़ी जो 15-20 माण्हू 150 माण्हू साईं ॿुधायो त मां पाण गणिया आहिनि बि उते ज़ख़्मी थी पिया आहिनि। त केॾी इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। पूरी दुनिया हिन वक़्तु असांखे ॾिसे थी ऐं चवे थी त सिंधी तव्हां उहे आहियो जो संबोसे ते विढ़ी था पोइ। इहा हालत लॻी पई आहे साईं। पर हुकूमत खे बि सोचणु खपे इन ॻाल्हि ते त इहे ॻाल्हियूं न थियनि आईंदा, उन्हनि खे कंट्रोल करणु खपे। ऐं पुलिस जो जेको किरदारु आहे उहो बि हिते पॉज़िटिव कैरेक्टर हुजणु खपे उन्हनि जो बि, त उन्हनि खे
माण्हुनि खे सम्झाए त बाबा थोरी थोरी ॻाल्हि ते झेड़ो न कयो, इन थोरी थोरी ॻाल्हि ते झेड़ो वधी वेंदो आहे ऐं पोइ उहे क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। इन ई ते असांजे अॼु जे टेबल टॉक प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। ईंदड़ टेबल टॉक ताईं मूंखे ॾींदे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। दोस्तों, जेकर तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।